दोस्ताने मुकर्रम ही जहान फानी आ हर के ही जहान छड़नो जरूर आ। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो कुल्लु नफ्सिन जायकातुल मौत। रब फरमायो हर नफ्स के हर जान के मौत जो जायको चखणो आ। यारो दुनिया में हर शय में इख्तिलाफ है, खान पीण में इख्तिलाफ है, नजरियात एतकादात आमाल जो इख्तिलाफ है, दुनिया में जुबान जो इख्तिलाफ है, दुनिया में ख्यालात जो इख्तिलाफ है। लेकिन याद रखो जमीन का वठी आसमान ताई, मशरिक का वठी मगरिब ताई, शुमाल का वठी जुनूब ताई खुदा जी खुदाई में ही कहिड़ी हकीकत है जई हकीकत में के जो कोई इख्तिलाफ बना है हर इंसान तस्लीम करे तो यह हकीकत बरहका है, वह हकीकत है मौत। मुझा साईं मौत के हर कोई मने तो मुसलमान पूछा कदो मरणो आ तो मरणो जरूर है, हिंदू का पूछा कदो मरणो आ तो मरणो जरूर है, सिख का पूछा कयो, ईसाई का पूछा कयो, यहूदी का पूछा कयो, दुनिया जे जई नजरिए से ताल्लुक रखण वारो है उन्हीं का पूछा कदो मरणो है। वो तस्लीम करे तो मौत बरहका है, मरणो जरूर है। ऐ प्यारे महबूब जा गुलामो मौत वाले पंजे का दुनिया जी का ताकत को नथी बचाए सके, मौत का ना हुस्न जमाल बचाए सके तो, मौत का ना माल मिल्कत बचाए सके थी, मौत का ना रोब दबदबो बचाए सके तो, मौत का ना हुकूमत बचाए सके थी। मौत बरहका है, मौत जो जायको हर इंसान के चखणो है। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो कुल इन्नल मौतल्लज़ी तफिर्रूना मिन्हु फइन्नहु मुलाकीकुम। ऐ मुजा महबूब हमा पंहिंजे गुलाम के ऐलान करे बुधायो जे करे तवा मौत का भजन चाहो मौत का भजी नता सगो, जिथे भी वनो मजबूत किल्लर में छो न पहुंची वनो मौत तवा के पहुंची करे रहनी आहे। हजरत मौला अली पाक शेरे खुदा करमल्लाहु वजहुल करीम फरमायो फरमान ताल मौत बाबुल, फरमायो मौत हिकड़ो दरवाजो आहे जई दरवाजे का हर इंसान जो गुजर थियणो आ, अमीर आ तो गुजर थियणो आ, गरीब आ तो गुजर थियणो आ, वड्डो आ गुजर थियणो आ, नंढो आ गुजर थियणो आ, मौत वाले दरवाजे का हर इंसान के गुजरनो आ। मौत जे पंजे का दुनिया जी का बे ताकत को नथी बचाए सके। ऐ पंहिंजे महबूब जा गुलामो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि मुबारक वसल्लम जी बारगाह में हुजूर जे सहाबा अर्ज कयो आ या रसूल अल्लाह मन नदीसुन नास, इंसानन में वडे में वडो अकलमंद के राहे, समझदार के राहे। मुझा साईं असा उन्हीं के समझदार समझदासे जे वट माल घणो हुजे, जेको पैसो कमाण जाणींदो हुजे, बन्नी वारो जमा कन जाणींदो हुजे। ए मुझे महबूब जा गुलामो आमिना जे लाल मदीने जे ताजदार इरशाद फरमायो अक्सरुहुम लिज़िक्रिल मौत, तवा में वडे में वडो अकलमंद हुआ है, समझदार वज को वजी मौत के घणो याद कदड़ा। असा पंहिंजे गिरेबान में जाती पायो, असा मौत के घणो याद कयो से। ए मुझे महबूब जा गुलामो आमिना जे लाल मदीने जे ताजदार जी बारगाह में हुजूर जे सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह असा के नसीहत फरमायो, असा के का वसीयत फरमायो। आमिना जे लाल मदीने जे ताजदार छा इरशाद फरमायो अल्लाह जे महबूब फरमायो वफा बिल मौत वाइजा। ऐ मुझा गुलामो ऐ मुझा उम्मतियो जे कदे नसीहत हासिल कर चाहो ता, जे कदे सबक वठण चाहो ता, ए मुझे महबूब जा गुलामो आमिना जे लाल फरमायो मौत जेड़ी का नसीहत ना है, मौत जेड़ो को सबक ना है, मौत जेड़ो को दर्स ना है। जे कदे तवा सबक वठण चाहो ता वो के जे जनाजे मा सबक हासिल कयो, वो के जे खटोले मा सबक बिरायो। ए मुझे महबूब जा गुलामो आए अफसोस असा अब्बे अम्मा जा जनाजा खया से पंजो मौत विसारे वेता से, अजीजन करीबन जा खया से पंजो मरण विसारे वेता से, यारन दोस्तन जा जनाजा पड़ा से पंजो मरण विसारे वेता से। ए मुझे महबूब जा गुलाम हे तवा असांजे अब्बे अम्मा जो जनाजो तो असांजे अजीजन करीबन जा जनाजा तो असांजे यारन दोस्तन जा जनाजा असा के पंजो जना
जनाज़ो याद ॾियारंदा असांखे पंहिंजी मौत याद ॾियारंदा आशिक़ चयो आहे जेका करणी थई कर मता थई ममाती दुनिया दम गुज़र थई अले छा हयाती ऐ दुनिया दम गुज़र थई अले छा हयाती ओ जेका करणी थई कर मता थई ममाती दुनिया दम गुज़र थी अले छा हयाती ऐ मुझे महबूब जा गुलामो मौत पर लकाए मरणो जरूर आए अल्लाह जो कुरान असांखे दावत फिक्र ॾेई रहियो आहे ऐ मुझे महबूब जा गुलामो रब कायनात फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून अल्लाह करीम फरमाए तो ऐ ईमान वारो मा अल्लाह का डिजो वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द हर जान सोचे हर नफ्स सोचे हर इंसान सोचे उनी सुभाणे जे लाइ छा मोकिलियो आहे पंहिंजी आख़िरत जे लाइ कहिड़ी तयारी कई आहे पंहिंजी क़ब्र जो सामान केतिरो गंद कयो आहे अल्लाह ताला फरमाए तो इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून बेशक मां अल्लाह का खबर आया उन्हीं के दानी दड़ाया जेको तबाह करो था ऐ मुझे महबूब जा गुलाम ऐ मोहम्मद अरबी जा दीवाना रब जो कुरान नसा के सोच देखो अल्लाह जो कुरान नसा के आखिरत जो फिक्र दियारे तो अल्लाह जो कुरान नसा के कब्र जो फिक्र चाहे तो ऐ मुझे महबूब जा गुलाम ज़माने जो दस्तूरा सुबह जे टाइम कारोबार ते दोस्त वेंदा दुकान ते वेंदा बन्नी बारे ते वेंदा शाम जो वेही करे पंहिंजो हिसाब लगाईंदा अज वारे दिहाड़े में मां केतिरो नफ़ो कयो वा केतिरो नुक़सान कयो वा अज वारे दिहाड़े में मूंखे केतिरो फ़ाइदो मिलियो आहे केतिरो नुक़सान मिलियो आहे मुंहिंजे महबूब जा गुलाम हज़रत अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जो फरमायो हासिबु अनफुसकुम क़ब्ल अन तुहासबु फरमाइंदा है नबी जा गुलामो उन्हीं का मेरा जो अल्लाह तमा जो हिसाब वठे तमा पंहिंजे पाण जो पाण हिसाब वठो तमा पंहिंजो पाण हिसाब कयो तमा पंहिंजी जिंदगी के पाण जे कयो तमा पंहिंजी जिंदगी जे मामूलात के पाण जे कयो वज़नु अनफुसकुम क़ब्ल अन तुज़नु हज़रत उमर पाक फरमाइंदा तमा पंहिंजे अमलन जो पाण वज़न कयो उन्हीं का पेरा जो रब तमा जे अमलन जो वज़न करे ऐ मुझे महबूब जा गुलाम ऐ मोहम्मद अरबी जा दीवाना हजरत उमर पाक फरमाइंदा नबी जा गुलाम ऐ हुजूर जा उम्मती पंहिंजे अमल जो पाण हिसाब वठो असा हर शे जो हिसाब वठंदा आयूं कई मुलाजिम के कई कम के मुकर्रर कंदासे उनका हिसाब वठंदासे आज वारे दिहाड़े में तो केतरो कम कयो वा मुखे केतरो नफो तो दिनो केतरो नुकसान दिनो अब तमा असा जी भी ड्यूटी रब लगाई है अल्लाह ताला जो कुरान गवाह है रब तो फरमाए व मा खलक़तुल जिन्ना वल इंसा इल्ला लियअबुदून अल्लाह ताला फरमाए तो असा जिन्न इंसानन के पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे ऐं नबी पाक जा उम्मती है हुजूर जा गुलाम तू जंहिंखे मुकर्रर करे उनका हिसाब वठे तो अज वारे दिहाड़े में तो केतिरो नफ़ो ॾिनो आहे केतिरो नुक़सान अल्लाह तो असां जी ड्यूटी लगाई आहे पंहिंजी इबादत जी अज मासूम है त हर इंसान पंहिंजी जिंदगी के जांचे कंहिंजी 30 साल उम्र गुज़री वई आहे कंहिंजी 40 साल उम्र गुज़री वई कंहिंजी 50 साल गुज़री वई कंहिंजी 60
60 साल 70 साल गुजरी वैया असा कदे पंजी जिंदगी के जांचे करे न दिठो वा इनी जिंदगी के असा पैसे लाए केतरो खर्च कयो वा कब्र आखिरत जी तैयारी में केतरो खर्च कयो वा इनी जिंदगी में दुनिया केतरी कमाई आ पंजी आखिरत केतरी कमाई है मुझा साईं अज तो असा पंजो हिसाब वठो अज पंजे पाण जो मुहासबो कयो ऐ इंसान रब करीम तो के हजरत इंसान बनायो 18,000 मखलूकात जो तो के सरदार बनाए करे मोहम्मद अरबी जी सोनी सूरत अदा करे रब तो के पंजी इबादत के लाए पैदा कयो जरा पंजे 30 साल वाली जिंदगी के खड़ी करे पंजी 40 साल जिंदगी के खड़ी करे पंजे 50 साल वाली जिंदगी जी हिस्ट्री के पढ़ी करे तो बचपन का जवानी ताई जवानी का पोड़ ताई चंगा अमल केतरा कया अल्लाह के केतरो राजी कयो रब जे हबीब के केतरो राजी कयो ऐ मुझे नबी पाक जा गुलाम हजरत उमर पाक फरमायो तज़य्यनु लिल अरदिल अकबर ए नबी पाक जा उम्मतियो पंजे पाण के वडी पेशी जे लाए तैयार कयो अज नडू पेशो लगो जो इन दुनिया जी कोर्ट में कोई दहर की उबारो जी कोर्ट में वेंदो कोई सखर जी कोर्ट में वेंदो कोई कराची जी कोर्ट में वेंदो ए नबी पाक जा उम्मती हजरत उमर पाक फरमाइंदा वडी कोर्ट लगनी आ खुदा वाहिदुल कहार की बारगाह में अल्लाह जी बारगाह में पेशी देनी आ ए नबी जा उम्मतियो तैयारी करनी आ तो उन्हीं पेशी जी तैयारी कयो ए मुझे महबूब जा गुलाम ए हुजूर जा उम्मती असा पंजी जिंदगी के जाचो असा पंजी आखिरत जी घणी तैयारी कई असा अल्लाह के केतरो राजी कयो रब जे हबीब के केतरो राजी कयो अज जमा थन जो गजी करे वेहा जो मकसद ई ही आहे असा पंजी आखिरत जो फिक्र हासिल कयो असा पंजी कब्र आखिरत जे लाए कुछ सोचो दुनिया जे लाए घणो सोचे वरतो से जन जे लाए सोचो से ओए बेवफा थी वेदा औलाद जे लाए इंसान केतरो कुछ कंदो वा पर मुजा साईं जले सिरी मा साह निकरंदो वा तो औलाद वे करे घर में चोंदी अबा जल्दी कयो मैयत के खणो कल तई जेको बाबो हुयो कमाए पयो माल गड करे दे पयो आपो हुयो पर जदे सिरी मा साह निकदो तो जी जेकी औलाद है तुजी बेवफा बनी वई ओवा भी चवे थी अदा जल्दी कयो जनाजो खणो जनाजो पढ़ो देर थी लेट थी यार जे जो घर हुयो जेके मालिक हुया आज पुठा बिया मालिक बनी वया ए मुझे महबूब जा गुलाम ऐ मोहम्मद अरबी जा दीवाना हजरत बेटा ईसा रहमतुल्लाह अलैहि फरमायो झूनी थी जमीन झूनो चोस जे इन बनी मथा बिज कई हारी दर हल्या वया आमिना जे लाल मदीने जे ताजदार इरशाद फरमायो ए मुझा उम्मतियो कुन फिद दुनिया का अन्नका गरीबुन आओ आबरी सबील अमा जिंदगी ये गुजारो दुनिया में ये रो जी ओपरो मानो होंदो आ मुसाफिर होंदो आ अजनबी होंदो आ अरसो मानो होंदो आ यारो मुसाफिर मानो बुधी करे हलो विंदो के खगदो नाए के गलाइदो नाए परेशानी जे आलम में हलो विंदो नबी पाक फरमायो तबा इन दुनिया में ये जिंदगी गुजारो ओपरा थी करे गुजारो दुनिया सा प्यार न करनो आ दुनिया सा दिल न लगणी आ दिल लगणी आ त अल्लाह जे जिक्र सा लगणी आ मोहम्मद अरबी जी मोहब्बत सा लगणी आ ए मुझे नबी पाक जा उम्मती ए नबी पाक जा गुलाम ए हुजूर जा दीवाना कयामत जे ॾियारे असा जो हिसाब थियणो आ अज जेके अमल कयो था वा तो असा के पतो आए मुस्तदरक लिल हाकिम शरीफ जी हदीस आमिना जा लाल मदीने जा ताजदार तुझा है मुझा मिठड़ा महबूब एकड़े दिहाड़े सुबह जो टाइम हुजूर साहबा जे झुरमट में आया महबूब जे सहाबा मुझे महबूबन करीमन जो दीदार कयो वा अल्लाह जे प्यारे महबूब फरमायो हाने हाने मोट जिब्रील अमीन आयो वा जिब्रील अची करे अगिन क़ौमन जे हिकड़े मानू जो तस्करो कयो वा जिब्रील बुधायो या रसूल अल्लाह अगिन क़ौमन में हिकड़ो मानू हुयो जे अल्लाह का दुआ करे थी या अल्लाह मां चाया थो दुनिया का अलग तलक थी करे तो रब जी इबादत कया महबूबन करीमन फरमायो
उन्हीं समुंड जे किनारे ते वेही करे अल्लाह ताला जी 500 साल उम्र ते इबादत कई आहे 500 साल जो अरसो इबादत कई आहे समुंड जे किनारे वेठो आहे समुंड जो पानी कौड़ो आहे पर जडे हे रब जो प्यारो पींदो आहे त रब मिठो करे पानी दे छॾींदो आहे उन्हीं जे आडो हिकड़ो वण आहे अनार जो अब रोजानो उन्हीं के अनार जे वण मां ताज़ो दाणो मिलंदो आहे वेही करे खाईंदो आहे ऐं अल्लाह जी इबादत कंदो आहे उन्हीं रब जी बारगाह में दुआ कई आहे या अल्लाह मां चाहियां थो मूंखे मौत अचे मां सजदे जी हालत में हुजां ऐं वरी क़यामत जे ॾिहाड़े मूंखे उथारे त मां सजदे जी हालत में हुजां अब अल्लाह ताला उन्हीं जी दुआ खे क़बूल कयो आहे उनखे जॾहिं मौत आई आहे सजदे जी हालत में आई आहे जिब्रील अर्ज़ कयो आहे या रसूल अल्लाह जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह ताला उन्हीं माण्हू खे सजदे जी हालत में उथारींदो जॾहिं रब जी बारगाह में ईंदो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फरिश्तनि खे आदर ॾींदो ऐं मुंहिंजा फरिश्तो इन्हीं माण्हू खे इन्हीं मुंहिंजे पाने खे उदखुलू अब्दी अल जन्नत बिरहमती रब फरमाईंदो मुंहिंजे पाने खे मुंहिंजी रहमत जे सदके जन्नत में पहुचायो ओ बानो अर्ज़ कंदो या अल्लाह ला बल बि अमली मूंखे रहमत जे सदके जन्नती न बणा मूंखे मुंहिंजे अमलनि जे करे जन्नती बणा जो मां 500 साल ताईं तुंहिंजी इबादत कई आहे मूंखे मौत सजदे जी हालत में आई आहे या अल्लाह मां क़यामत जे ॾिहाड़े सजदे जी हालत में उतारियो वियो आहियां ऐं मुंहिंजा मौला मूंखे मुंहिंजे अमलनि जे करे जन्नती बणा अल्लाह तबारक व तआला ॿीहर फरमाईंदो बिरहमती मुंहिंजी रहमत जे सदके इनखे जन्नती बणायो ओ बानो वरी चवंदो ला बल बि अमली ऐं मुंहिंजा मौला मूंखे मुंहिंजे अमलनि जे करे जन्नती बणा अल्लाह तबारक व तआला वरी फरमाईंदो ना मुंहिंजी रहमत जे करे इनखे जन्नती बणायो वो वरी चवंदो ना मुंहिंजा मौला मूंखे मुंहिंजे अमलनि जे करे जन्नती बणा अबा उन्हीं खे पंहिंजे अमलनि ते नाज़ हूंदो जो मां 500 साल खुदा जी इबादत कई आहियां अल्लाह जी इबादत कई आहियां ऐं प्यारे महबूब जा गुलामो ऐं मोहम्मद अरबी जा दीवानो 500 साल जी इबादत ते नाज़ करण वारो अल्लाह के अर्ज़ कंदो मौला मूंखे मुंहिंजी इबादत जे करे जन्नती बणा अल्लाह तबारक व तआला फरिश्तनि खे आदर ॾींदो इन्हीं जे 500 साल वारे इबादत खे तराज़ू जे पल्ले में रखियो वञे ॿिए पल्ले में अख वारी नेमत खे रखियो वञे जॾहिं अल्लाह तबारक व तआला उन्हीं जे अमलनि खे तोड़ींदो उन्हीं जे 500 साल वारी इबादत जो वज़न घटि थी वेंदो अबा अख वारी नेमत जो वज़न वधी वेंदो अल्लाह ताला फरमाईंदो ऐ बाना अञा त तूं अख जो हिसाब न ॾिनो आहे अञा मुंहिंजी ज़ुबान वारी नेमत रहंदी थी अञा मुंहिंजे कननि वारी नेमत रहंदी आहे मां तरह तरह जो तोखे नेमतूं अता कयूं हुयूं अञा सभई नेमतूं मुंहिंजूं रहियूं आहिनि तूं त अञा अखियुनि जो बि हिसाब न ॾेई सघियो आहीं उन पाने जी दाह निकिरंदी ऐं मुंहिंजा मौला मूंखे मुंहिंजे अमलनि जे करे जन्नती न बणा मूंखे पंहिंजी रहमत जे सदके जन्नती बणा इन बि पाक जा उम्मती ऐं हुज़ूर जा गुलाम उन्हीं जी त 500 साल खां बि वधीक उम्र हुई जो उन्हीं 500 साल ताईं इबादत कई आहे तव्हां असांजी उम्र घणी आहे कंहिंजी 50 साल 60 साल 70 साल वध में 80 90 साल ताईं वञे थी उम्र साईं इन ज़िंदगी खे असां किथे किथे ख़र्च कयूं था औलाद जे लाइ ख़र्च कयोसीं बन्नी ॿार जे लाइ ख़र्च कयोसीं रिश्तेदारनि यारनि दोस्तनि में ख़र्च कयोसीं असां हिसाब लॻायूं त पंहिंजी ज़िंदगी में घणी इबादत कयूं था ऐं हिक पासे अल्लाह जो नेमतूं असां ॾिसूं ऐं मुंहिंजे महबूब जा गुलाम हुननि जे 500 साल वारी इबादत सिर्फ़ अख जो मुक़ाबलो न करे सघी आहे ऐं तव्हां असांजी जेकी टुटड़ी फुटड़ी थोड़ी इबादत आहे या रब जी नेमतुनि जो मुक़ाबलो किथे करे सघंदी उलमा फरमाइनि था असां जेकॾहिं पंहिंजो हिसाब वठणो आहे हिक पासे अल्लाह जा इनाम ॾिसूं ॿिए पासे असां पंहिंजी इबादत खे ॾिसूं असां इबादत घणी करूं था ऐं रब पंहिंजा इनाम असांजे मथां केतिरा कया आहिनि ऐं मुंहिंजे महबूब जा गुलाम ऐं रसूलुल्लाह जा दीवाना इहे बि नाहे रब जी बारगाह में कोई असांजे अमलनि खे लिकाए कंहिंखे लिकाइण जी बि ज़रूरत न हूंदी हदीस मुबारका में मौजूद आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो
थींदो हिकड़े बाने खे अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में आणींदो रब करीम फरमाईंदो ऐ मुंहिंजा बाना बे हाल मां दुनिया में तोसां मामलात कीअं कया उन उहो अर्ज़ कंदो या अल्लाह दुनिया में तो मुंहिंजे मथां कर्म कयो ये अबो अम्मा अमल न लिकाईंदा या अल्लाह मुंहिंजे ऐबन ते तो पर्दो ॾिनो मुंहिंजा तो ढक ढके छॾिया मुंहिंजे मथां तो ज़ुल्म कोन कयो अल्लाह तो मेहरबानी कई अॼु मेहरबानी फरमा जीअं दुनिया जे मथां तो मुंहिंजे मथां करम फरमायो या अल्लाह अॼु तूं मुंहिंजे मथां ईअं करम फरमा या अल्लाह मुंहिंजे मथां कोई ॿियो गवाह न बणाइजा अल्लाह मुंहिंजो हिसाब मुंहिंजे उज़वन खां वटि ऐं मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो हाणे उहो हमरा सोचे रहियो हूंदो मुंहिंजो हथ मुंहिंजे ख़िलाफ़ गवाही न ॾींदो मुंहिंजी अख मुंहिंजे ख़िलाफ़ गवाही न ॾींदी मुंहिंजा पेर मुंहिंजे ख़िलाफ़ गवाही न ॾींदा मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजे ख़िलाफ़ गवाही न ॾींदी ऐं मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो अल्लाह ताला उन जे उज़वन खे याद ॾींदो उज़वा ॻाल्हाए पवंदा उज़वा आवाज़ ॾींदा या अल्लाह इन हथनि खे हिते इस्तेमाल कयो हो यासीन शरीफ में मौजूद आहे अल्यौमा नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून हथ गवाही ॾींदा तंगो गवाही ॾींदो ऐं मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो उहो हमरा हैरान थी वेंदो पंहिंजे उज़वन खे पकड़े करे चवंदो ऐं हथो मां तव्हांजो ख़याल कयो मां गर्मी में तव्हांजो ख़याल कयो मां सर्दी में तव्हांजो ख़याल कयो पर अॼु वारे ॾिहाड़े ते तव्हां मूंसां बेवफ़ाई कई आहे पंहिंजे पेरनि सां उहो हमरा ॻाल्हाईंदो ऐं मुंहिंजा पेरो मां दुनिया में तव्हां सां वफ़ा कई मां तव्हांखे कंडे खां बचायो मां तव्हांखे सर्दी गर्मी खां बचायो पर अॼु तव्हां मूंसां वफ़ा न कई आहे उहो पंहिंजी ज़ुबान सां ॻाल्हाईंदो उहो पंहिंजी अखियुनि सां ॻाल्हाईंदो ऐं मुंहिंजे नबी पाक जा ग़ुलाम क़यामत जे ॾिहाड़े हे असांजा उज़वा जिस्म जा असांजा बेवफ़ा बणिजी वेंदा इहे बि वफ़ा कोन कंदा ऐं मुंहिंजा साईं अहिड़ी ॾुखी घड़ी हूंदो पतो पियो क़ब्र जो इम्तिहान ॾुखियो आहे हशर जो इम्तिहान ॾुखियो आहे अल्लाह जी कोट ॾुखी आहे मरणो ज़रूर आहे ख़ुदा जी कोट में हाज़िर थियणो आहे हिसाब में ॾियणो आहे अबा दुनिया जे हिसाब जे लाइ असां वकील तलाश कंदासीं भलो वकील हुजे जेको असांजी जान छॾाए ऐं नबी पाक जा उम्मती असांखे क़ब्र ऐं हशर जी कामयाबी जे लाइ बि वकील खपे अबा आम वकील न खपे उहो वकील खपे जेको रब जो महबूब आहे मदीने जो साईं आहे अचो महबूब सां प्यार कयो जंहिं महबूब जी मोहब्बत क़ब्र में भी बेड़ो पार करे छॾींदी त हशर में भी बेड़ो पार करे छॾींदी अबा दुनिया जी कोर्टन जे लाइ वकील तलाश कंदा आहियूं अदा को भलो वकील मूंखे ॻोल्हे ॾे त असांजी जान छॾाए हिन केस मां अबा रब जी कोर्ट में हाज़िर थियण जे लाइ बि असांखे वकील खपे उहो आम वकील न आहे उहो मदीने वारो मीर आहे ख़ुदा जो कसम आहे मदीने जो साईं एॾो पंहिंजी उम्मत जे मथां महिरबान आहे हदीस मुबारका में मौजूद आहे मुंहिंजा साईं जॾहिं मौत जो टाइम ईंदो आहे सकरात जो वेलो ईंदो आहे शैतान कंहिं टाइम अब्बे जी शक्ल में थी करे ईंदो आहे चवंदो आहे ओ मुंहिंजा पुट मरण वारा मां जॾहिं मरियो हुयुमि न यहूदी थी करे उहो हुयुमि लिहाज़ा हाणे माज़अल्लाह तूं बि यहूदी थी करे मर यहूदियत वारो दीन सचो आहे ऐं मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो उन हमरा जो अजीब आलम हूंदो आहे हेॾो मौत हूंदी आहे सकरात हूंदी आहे ऐं हेॾो शैतान अब्बे जी शक्ल में ईंदो आहे वरी अम्मा जी शक्ल में ईंदो आहे अची करे चवंदो आहे मां तुंहिंजी मां आहियां मां जॾहिं मुई हुयुमि ईसाई थी करे मुई हुयुमि लिहाज़ा तूं बि ईसाई थी करे मर हदीस मुबारका में मौजूद आहे अहिड़ी घड़ी में नबी पाक जी जलवगरी थींदी आहे उम्मती ॾे अल्लाह जा महबूब ईंदा हल शैतान बदबख्त भरी वेंदो आहे मदीने वारा साईं फरमाईंदा आहिनि ऐ मुंहिंजा उम्मती घबराना परेशान न थी इहो शैतान हुयो जेको तुंहिंजो ईमान लुटण चाहे पियो पर मुंहिंजो कलमो
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए मुझे महबूब जा गुलाम ए रसूलुल्लाह जा दीवाना दीन असा केतरी वफा कया जय महबूब जा सा उम्मती आयो उनी महबूब सा केतरी वफा कया है। अब आगे न कौमन में दस्तूर हुयो जे करे को बेनमाजी मरी बने हा गीले करे ढेर ते सतेंदा हा दीन सा गद्दारी करवारो मरी बने हा गीले करे ढेर ते सतेंदा हा। पर मदीने वाले मीर जे सदके महबूब जो उम्मती केड़ो भी गुनाहगार है मदीने वाले सही फरमायो मुझो उम्मती जदे मरंदो वा उन्हीं के कोई गुस्ल दीदो वा फरमायो उन्हीं के गुस्ल देण वारो गुनाहन का ये पाक थी वेंदो वा वरता अम्मा जे पेट मां हाणे जो हाणे पैदा थियो हुजे। ए मुझे महबूब जा गुलाम जदे महबूब जो उम्मती जे खटोले के खड़ी करे हलंदा हो मदीने वाले सही फरमायो अल्लाह ताला हिक विख जे बदले हिक कदम जे बदले मालिक करीम 10 गुना माफ कंदो वा 10 दर्जा बुलंद कंदो वा 10 नेकू अता कंदो वा। मदीने वाले मीर फरमायो जदे मोमिन मरदा है या औरत है उन्हीं जो जनाज़ो पढ़ो वींदो आहे फरमायो जनाज़ो पढ़ंदे ही अल्लाह ताला मरण वाले के पहिरो इनाम ही अता कंदो वा। उनके जनाजे में जेतरा भी मुसलमान ईंदा अल्लाह ताला सबरी जा सब गुनाह माफ करे छडींदो आहे। ए मुझे महबूब जा गुलाम मौत का बाद वरी कब्र वाली सीढ़ी ॾाढी ॾुखी आहे। अब कब्र ॾाढी ॾुखी आहे दुआ कयो अल्लाह मौत चंगी फरमाए पिछाड़ी चंगी फरमाए रब कब्र हशर में आमिना जे लाल जो साथ नसीब फरमाए। हजरत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ियल्लाहु ताला अन्हु अब केर उस्मान गनी हिन महीने जी 18 तारीख ते हजरत उस्मान गनी ज़ुन्नूरैन सही शहादत आहे। नबी पाक जो 3 नंबर ते खलीफो आहे महबूबन करीम जो ॾाठो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हिकड़ी न्याणी ॾिनी आहे उहा विसाल पाए वई अल्लाह जे महबूब बी न्याणी ॾिनी आहे जॾहिं बी विसाल फातो आहे रब जे महबूब फरमायो उस्मान जे कॾहिं रब मूंखे 40 न्याणियूं ॾे हा त मां तोखे हिक ॿिए जे पुठियां ॾींदो वञे हा। पर ॿी हदीस में आहे पाक करीम फरमायो जे कॾहिं अल्लाह ताला मूंखे 100 न्याणियूं बि अता करे हा हिकड़ी फौत थींदी वञे हा मां तोखे ॿी ॾींदो वञा हा। ऐं मुंहिंजे महबूब जा गुलामो हज़रत उस्मान गनी सही जे लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्ल नबिय्यिन रफीकुल व रफीक उस्मान यानी फिल जन्नह। आमिना जे लाल फरमायो जन्नत में हर नबी जो को न को साथी होंदो पर मां मोहम्मद करीम जो जन्नत में साथी सोनो उस्मान गनी ज़ुन्नूरैन होंदो। असा चाह रखो ता चैनी सा इहो फर्क फकीरन वटना है। असा चाह रखो था चैनी सा इहो फर्क फकीरन वटना है। होटे पे अखने जो थार अथी उस्मान गनी पे घटना है। असा चाह रखो का चैनी सा इहो फर्क फकीरन वटना है। अब असा के इहो सबक हजरत सोने हाफिज मोहम्मद सिद्दीक पढ़ायो इहो सबक सोने जीलानी बादशाह पढ़ायो इहो सबक असा के सोने रोजे धनी रहबर पढ़ायो इहो सबक असा के सोने कलंदर ऐं भिटाई पढ़ायो असा चाह रखो था चैनी सा इहो फर्क फकीरन वटना है। होटे पे खिने जा ठार अथी उस्मान गनी पे घटना है। हजरत उस्मान गनी सही जॾहिं कब्रिस्तान का गुज़रंदा साईं ज़ारो कतार रोईंदा हा कहीं पुछा कई ऐ उस्मान तमा एडो छाजे करे रोईंदा आहियो पाण फरमाईंदा हा अबा हे जेका कब्र आहे दुनिया आखिरत जे विच वारी सेड़ी आहे जेको कब्र जे इम्तिहान में कामयाब आहे वो दुनिया में भी कामयाब है हशर में भी कामयाब। खुदा जो कसम जॾहिं नबी पाक जो उम्मती के कब्र में रखबो आहे न सही ॿियनि हदीस जी
किताबन में मौजूद है। टे सवाल थी दाहल, लेकिन इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह बुखारी शरीफ में 7 जान ते लिखो हुआ। आखिरी सवाल अहम जरूरी जेको थियो हुआ, फरमाइंदा हिकड़ो सवाल थियो हुआ, पर टे सवाल थी दाहल अबू दाऊद शरीफ में मौजूद है। पहिरियों सवाल थी दो मन रब्बो का, ऐ कब्र में अचन वारा तो जो रब केरा। नबी पाक जो उम्मती जवाब दी दो रब्बी अल्लाह, मुझे रब अल्लाह है। दो सवाल थी दो मां दीनों का, तो जो केड़े दीन सा ताल्लुक है, अब जे दीन सा प्यार कंदो कयो हुंदो, दीन इस्लाम जे अहकामात ते अमल कयो हुंदो, तो नबी पाक जो सोहरो उम्मती चोदो दीन अल इस्लाम, जो दीन दीन इस्लाम है। इमाम बुखारी से लिखो कब्र में जेको आखिरी अहम ऐ जरूरी सवाल थियणो वा, वही सवाल थियणो वा। हर कब्र में आमिना जे लाल जी सूरत जलवगर थींदी आ। मुझा साईं जिते खुदा जो कसम अब्बो अम्मा छदे वजन, भार भेड़ू छदे वजन, उनी कारी कब्र में मदीने वारो साईं ईंदो आहे। ऐ मुझे महबूब जा गुलाम मदीने वारा साईं ईंदा हन। सवाल थींदो वा मा कुंत तक़ूलु फी हक़्क़ि हाज़र रजुल व मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐ कब्र में अचण वारा हिन महबूब के सुञाणे तो नबी पाक जो उम्मती मुस्कुराए चवंदो वा मूंखे पुछा कयो था, मां इनी महबूब जो कलमो पढ़ियो हुयो, इनी महबूब सां मोहब्बत कई हुयम। खुदा जो कसम वो चवंदो वा मर के पहुंचा हो यहाँ उस दिलरबा के वास्ते। ए मुझे महबूब जा गुलामो गुलाम चवंदो वा हटो मुझे मुस्तफा करीम जो दीदार कर दो। मुझे महबूब जा गुलाम ऐ हुजूर जा उम्मती दुआ कयो अल्लाह पिछाड़ी चंगी फरमाए। मुझा साईं ही जहान फानी आ, खुदा जो कसम दुनिया जा सभई रिश्ता सुभान अल्लाह, पर उन्हीं रिश्तन में जेके कुर्ब वारा रिश्ता हन, भलाला रिश्ता हन, वो अब्बे है अम्मा जो पाक रिश्तो आहे। मुझा साईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जे पंजे अब्बे अम्मा जो मोहब्बत भरी निगाह सा दीदार कयो रब उनके मकबूल हज जो सवाब ॾींदो आहे। पाण करीमन जी बारगाह में सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जेकॾहिं को रोज़ानो 100 दफ़ा दीदार करे, मुझे साईं करीमन फरमायो रब जे खजाने में का खोटी ना है, जेको 100 दफ़ा दीदार कंदो आहे अल्लाह उनके 100 हज जो सवाब अता फरमाईंदो आहे। अबा नबी से फरमायो तवाजी जन्नत तवाजी अमन जे कदमन जे हेठा है, तवाजी जन्नत जो मेन दरवाजो तवाजो बाबो वा। अब्बे जो भी कदर कयो, अमर जो भी एहतराम कयो, अल्लाह अब्बो अब्बो हुंदो वा पर अम्मा अम्मा ही होंदी आ। आज मुझे प्यारन जी अम्मा साण हिन जहान का हली वई। अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके अम्मा जी कब्र जे मथा रहमतुन जो नुज़ूल फरमाए। अबा हजरत मालिक बिन दीनार से हज ते वया हज करे जने फारिग थिया अल्लाह जी बारगाह में अर्ज कयो मुख्तसर आखिरी गाना समात कयो मोहब्बत सा। हजरत मालिक बिन दीनार रब जी बारगाह में अर्ज कयो या अल्लाह इन साल लखे हाजी हज ते आया। अब हे हाने हज जो मौसम गुजरियो वा अञा हाजी हज करे हाने वापस अचंदा। दुआ कयो त अल्लाह तमा असा के भी हो पार नसीब करे। अल्हम्दुलिल्लाह मदीने पाक में महबूब जे मिठड़े शहर में मदीने पाक जी गली में हजरत साईं उस्ताद हुफाज साईं हाफिज जावेद अहमद कादरी साहब से मुलाकात थी। ए मदीने में पहुंचल पया असा जी अलविदाई हुई के आशिक वजन ता के मोटन ता दुआ कयो अल्लाह वरी एड़ो पार तवा सा सबरी के नसीब करे। मुहिजा अल्लाह साईं मुझे दुआ अथाई यार सीने में है मुझो मौत मदीने में है मुझो मौत मदीने में। हजरत मालिक बिन दीनार अल्लाह दी बारगाह में अर्ज कयो या अल्लाह इन साल हाजी लखे आया भला को एड़ो भी आयो आ जो हज कबूल न थियो। अल्लाह ताला फरमायो ऐ मालिक बिन दीनार हिकड़ो नौजवान आयो आ उनी जो मां हज कबूल न कयो आ या अल्लाह वो मानो केड़ो आ। अल्लाह ताला फरमायो वञ फलानी जगह ते बीठो आ हथ कजला तारो निकला मुलाकात
हजरत मालिक बिन दीनार आया नौजवान वाके हथ कटला तारो निकला फरमांदा है नौजवान अल्लाह ताला तो जो हज कबूल कौन कयो आहे बस ये चमड़ी देर हुई नौजवान बेहोश थी करे गिरी पयो होश आयो वा मालिक बिन दीनार फरमायो ऐ नौजवान मां भी गाल तो कौन कई मां ते तो चयो तो जो हज कबूल न थियो तो बेहोश थी करे गिरी पे उन नौजवान रोई करे चयो ऐ मालिक बिन दीनार असल में 7 साल थी वया हन खर्चा करे भाड़ा भरे करे खरीदो आया हज करण जे लाए जदे फारग थी तो आया कोई न कोई अची करे चंदो तो जो हज कबूल न थियो अरे रब नाराज छो थी वयो अल्लाह राजी कोन थो मुझो हज कबूल कोन थो हजरत मालिक बिन दीनार पूछा गई ए नौजवान तो दोह केड़ो कयो गलती केड़ी कई आ नौजवान चयो ऐ मालिक बिन दीनार पोत दोह रोनो कयो रमजान शरीफ जो महीनो हो नशो वापराए करे शराब पी करे तभी अम्मा ने आयो आया अम्मा के चयो ऐ अम्मा मानी बचाए करे रे अम्मा चयो ऐ जालिम तो के पतो ना है ही रमजान जो महीनो अल्लाह जो मेहमान महीनो ही अदब वारो महीनो तो के शर्म कौन तो अचे ऐ मालिक बिन दीनार मां नशे में मस्त हुम मां पंहिंजी अम्मा के थप मारी अम्मा वनी करे तनूर में कुरिया मां उनी जुर्म के बदले में हथ कटे छड़ियो वा तारो कटी छड़ियो वा पर अम्मा राजी कोन थी ते हजरत मालिक बिन दीनार फरमायो ऐ नौजवान है त 7 हज कया थी पर 100 हज भी करे जेस ते अम्मा के राजी कोन करे रब राजी कोन थी ऐ मुझे महबूब जा गुलाम हजरत मालिक बिन दीनार फरमायो वन तो पंजी अम्मा के राजी कर सोना मां अम्मा के राजी करे करे थकी पयो आया अम्मा राजी कोन थी थे मालिक बिन दीनार के चवे तो हलो तमा गजी करे अम्मा के हली राजी कयो अबा वठी करे मालिक बिन दीनार के नौजवान आयो वा घर जो दरवाजो खड़कायो वा अम्मा चयो आए मालिक बिन दीनार मां पुट के कोन छडीलन हजरत मालिक बिन दीनार फरमायो मां अल्लाह जो वली आयो आया अल्लाह जो फकीर आयो आया अचन अबा जी अंदर आया वो नौजवान भी गड्ढा है हजरत मालिक बिन दीनार अम्मा के चयो ऐ अम्मा पंजे पुट खा राजी थी वनी तो जे पुट तो जे जुर्म जे करे इनी तो जी नाराजगी जे करे पंजो हाथ कटे छडियो वा तारो कढी छडियो आहे अबा ये चमन जी देर हुई अम्मा जी दाह निकली वईया अम्मा चयो आए मुजा बच्चा तो पंजो हाथ कटियो वा तो पंजो तारो कढियो वा अम्मा भजी करे पंजे पुट के सीने सा लगायो वा ऐ मुझे महबूब जा गुलाम आसमान का आवाज आयो वा ऐ मालिक बिन दीनार हाने नौजवान वने न वने मां रब इजाजत हज कबूल करे चढ़ा हाजी गुलाम नबी मैसर से चयो वा हलो बाहर जे बटे नी हमना चाहे पैत न आयो मुझो बचड़ो अना ओ जग जी जल तो मुझा अंगल मना जग जी जल तो मुझा अंगल मना हर याद पया कम हाने अमा मुझी मोमिन है ओ तुझे कुर्बन जी तेरी गाल कभी मुझो नालो रखो तो गुलाम नबी ओ जद राजी अमर ओ तद राजी रबी जद राजी अमर जद राजी रबी ओ मुझी किस्मत जी मालिकानी अम्मा मुझी मोमिन है नबी पाक जा गुलाम उन्हीं का पेरा जो अबू अम्मा जुदा थे पंजे वालिदैन जो कदर कयो पंजाबी अम्मा के राजी कयो पंजे वालिदैन का गौ पिनो खुदा जो कसमा का इबादत रियाजत उन्हीं मर्तबे मकाम ते कोन ते पहुंचाए सके जिथे अम्मा जीजल जी दुआ पहुंचाए छदी दिया है जिथे बाबे जी दुआ पहुंचाए छदी दिया याद रखो अब्बे अम्मा जी दुआ पंजी औलाद के हक में रब जल्दी कबूल कंदो आहे अन ठाणा कम भी अब्बे अम्मा जी दुआ ठाए छदी
थींदी आहे असांजे बुजुर्गनि लिखियो आहे जंहिंजा अबो अम्मा जीरा आहिनि उन्हनि खां दुआ कराए पर जेकॾहिं अबो अम्मा अल्लाह खे प्यारा थी विया आहिनि उन्हनि जी क़बर ते वञी करे दुआ घुरो उन जो कमु आहे क़बूल कर मुंहिंजे रब रहमान जो कमु आहे अबा पंहिंजे वालिदैन अज़ीज़ो अकारिब जे वञण खां बाद उन्हनि जे ईसाले सवाब जे लाइ अहिड़ो एतमाम कनि यकीनन सुठो ऐं सुहिणो अमल आहे हदीस मुबारका में मौजूद आहे सोने नबी से फरमायो उम्मती उम्मतुन मरहूमतुन फदखुलु क़ुबूरहा बिज़ुनूबिहा व तख़रुजु मिनहा ला ज़ुनूब अलैहा युबख़सु अन्हा बिइस्तिग़फ़ारिल मुमिनीन लहा आमिना जे लाल फरमायो मुंहिंजी उम्मत अहिड़ी उम्मत आहे जंहिंजे मथां अल्लाह वॾो महिरबान आहे पाण करीमन फरमायो मुंहिंजा कहिड़ा उम्मती हूंदा जॾहिं फौत थींदा तॾहिं गुनाहनि में क़तल हूंदा पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह ताला ॿीहर उतारींदो मुंहिंजे साईं करीमन फरमायो गुनाहनि खां पाक हूंदा साफ़ हूंदा रब जे हुज़ूर अर्ज़ कंदा या अल्लाह असां त गुनाहगार हुयासीं अॼु असांजा गुनाह छिड़ी काॾे हलिया विया अल्लाह करीम फरमाईंदो ऐं मुंहिंजा बानो वाक़ई तव्हां त गुनाहगार हुयो पर तव्हांजे मरण खां बाद तव्हांजी औलाद तव्हांजे अज़ीज़नि क़रीबनि मोमिननि हथ खणी करे दुआऊं कयूं हुयूं रब उन्हनि जी दुआउनि जे सदके तव्हांजा बुॾल बेड़ा पार करे छॾिया शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देलवी से लिखियो आहे फरमाइनि त दिल्ली में हिकिड़ो नौजवान हो हर साल पंहिंजे अबे अम्मा जे नाले ते ईसाले सवाब जे लाइ वॾी ख़ैरात कंदो हो ज़माने जो दस्तूर आहे कॾहिं अमीरी कॾहिं ग़रीबी हिकु साल ग़रीब थी वियो आहे ताक़त नाहे वॾे तमाम जी उन इलाइक़े में गिदरा घणा थींदा हुआ गिदरनि जूं खलूं साफ़ करे जानवरनि खे खवाए थो ढोरनि खे ऐं मुंहिंजी बारगाह में दुआ करे थो या अल्लाह मूंखे ॿी ताक़त कोन हुई खलूं साफ़ करे थो जी मख़लूक खे खरायो हिन अल्लाह जे करे मुंहिंजी नेकी क़बूल कई थी मुंहिंजे अबे अम्मा जो बेड़ो पार फरमा अबा रात जो ख्वाब में ॾिसे थो उन्हीं जा अबो अम्मा जन्नती गिदरा खाईंदा वेठा चवे थो हे कीअं उन्हीं जे अबे अम्मा जो पुटु तूं पंहिंजी ताक़त जे मुताबिक़ खलूं साफ़ करे ख़ुदा जी मख़लूक खे खरायो हो अल्लाह खे तुंहिंजी नेकी जो अमल पसंदि आयो रब पंहिंजे शान जे मुताबिक़ असांखे जन्नती गिदरा खाराया अल्लाह ताला असांजे प्यारे मुहतरम जनाब साईं हक नवाज़ साहब जी वालिदा माजिदा अम्मा मरहूमा मग़फ़ूरा जी बख़्शिश फरमाए रब पंहिंजी बानी